सेवण मां खे ख़बर ॾींदा हलूं त हल्का रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जे रिपोर्ट मुताबिक़ अल शहबाज़ शॉपकीपर्स एसोसिएशन शाही बाज़ार सेवण जी चूंड थी गुज़री। अल शहबाज़ शॉपकीपर्स एसोसिएशन शाही बाज़ार सेवण जे मशहूरु वकील मुनीर अहमद सुमरो जे शॉपिंग सेंटर सेवण में चूंड थी गुज़री, जंहिंमें टियों भेरो बि सदर अली नवाज़ सोलंकीअ खे चूंडियो वियो ऐं सदस्य काबीना खे पिणु चूंडियो वियो। सदर साईं अली नवाज़ सोलंकी, नायब सदर मीर हाजन मीर पहवर, जनरल सेक्रेटरी मोहम्मद अली शोरो, ज्वाइंट सेक्रेटरी अब्दुल रशीद जतोई, खजानची अल्लाह ॾिनो जोयो, ऑडिटर उस्ताद सपना सोलंकी, प्रेस सेक्रेटरी अब्दुल मालिक मल्ला, इतलात सेक्रेटरी जानी कुंभर, ऑफिस सेक्रेटरी जानी चन्नो चूंडिजी विया। गॾिजाणीअ में दुकानदारनि जा मसइला ॿुधाया विया, शिकायतुनि खे नोट कयो वियो। दुकानदारनि पारां गुज़िरियल काबीना जी कारकर्दगीअ खे पिणु साराहियो वियो ऐं नए चूंडियल बॉडीअ ते एतमाद कयो। नई काबीना जे सदर ऐं उन जे उहिदेदारनि खे आयल समूरनि शाही बाज़ार जे दुकानदारनि चयो त असां अव्हां अॻुवाणनि जे कम मां मुतमिन आहियूं। नए सदर साईं अली नवाज़ सोलंकी ख़िताब कंदे चयो त दुकानदारनि जा जाइज़ मसइला जल्द हल कया वेंदा ऐं शाही बाज़ार मां इंक्रोचमेंट जल्द हटाई वेंदी। आख़िर में दुकानदारनि पारां चूंडिजी आयल सभिनी उहिदेदारनि खे गुलनि जा हार पाराया विया।